तव्हां सभिनी जो हार्दिक स्वागत आहे असांजे हिन जलसे में। 23 साल असां लगातार प्रोग्राम कया आहिनि दुबईअ में। असांजे हिन प्रोग्राम खे सजाइण लाइ पंहिंजे गीतनि सां तव्हांजो मन मोहण लाइ असां हिन दफ़े सिंध मां घुरायो आहे ही नौजवान कलाकार जंहिंजो नालो आहे अहमद मुग़ल। खाक के सोन बनाए वारा सिंधी सिंधन जा मेला वो मेला मेला मारो जा मेला वो मेला खदा मेला रखा जात जरे मजो ठरे करो मशहूर जोड़ी रोशनी ऐं सुनील होतवाणी। शादी जी रात आई मिलण जी रात आई शुभ घड़िया ढोल वॼायो नचो गायो सभिनी जे दिलनि में ख़ुशी छाया। मुझी बधाई ना है ता मुखे मथे प्यारो या कहां जी गया तुझे जादू जानी जोड़ पछी कोरे आयो जानी जोड़ पछी कोरे आयो। सरला यो मुंजो ईगो न पर एटीट्यूड आहे। मुखे न मार्केट में विकाम चंदड़ घेटा पसंद आहिनि न पिंजरे में बंद तोता। प्रिंसिपल आहियां तव्हां प्रिंसिपल जी ऑफिस में अची करे हीअं डांस था कयो पिया। आहे छा तव्हां केरु आहियो भाई? छो आया आहियो हिते? आई वांट वैक्सीन। ओहो हिते तव्हांखे हेल्थ सेंटर थो लॻे पियो तव्हां वैक्सीन वठण आया आहियो। तव्हां ही त न्यूज़पेपर में एड विधी हुई कि हिते वैक्सीन चालू आहे। उहो वैकेंसी थींदी आहे तव्हां। ओ या सेम टू सेम। तव्हांजी एक्सरसाइज कराइण लाइ वरी असांजी मैडम पिंकी माइदासानी हाज़िर आहे।